जानशीन बरदंद ज़हरा कुरान पे पढ़े जिया कुरान पढ़े पियो मां गाल चई छड़ी तू ॿुधी छड़ी इमाम असां जा जेके मासूम जेके अॼुकल्ह चवंदा ना है कुरान जी ज़रूरत ना है नमाज़ जी ज़रूरत ना है रोज़े जी ज़रूरत ना है ख़ुम्स ज़कात जी ज़रूरत है मौलवियुनि जो हथरादियूं ॻाल्हियूं आहिनि कुरान सचो मुझो इमाम सचो इमाम नात के कुरान सामने कुरान जी तिलावत पे कन जी तिलावत कन पिया हारून रशीद जा सिपाही हथ कड़ियूं खणी इया लज भी न थियनि त नबी जो जानशीन आहे उन जो रोज़े में पियो कुरान थो इते गिरफ्तार न क्यों कोई भी इते मुसलमान ओड़ो न हूंदो जो कंहिं मुसलमान के मस्जिद में गिरफ्तार करे या कह वली खुदा जे रोज़े ते कंहिंखे गिरफ्तार करे या नबी जे रोज़े ते इमाम फरज़ंद ज़हरा कुरान तो पढ़े मलून हथ कड़ियूं आया खणी आया आहिनि चवंदा सैयद कुरान बंद कर कुरान छॾ असां तोखे गिरफ्तार करण आया आहियूं ते मुंहिंजो ॾोह इहो आहे जो तूं नबी जो जानशीन तू सैयदा असां तोखे ॿधंदासीं जो भला एतिरी मोहलत जो मां कुरान बंद एतिरी मोहलत जो मां कुरान बंद कयां जे बंद करण वारा बंद कंदा तूं हाणे असांजो कैदी अल्लाह अकबर जीअं न ही हथ कड़ियूं पाराए जीअं अञा न रोइन कहिड़ो महीनो छॾियो थी जंहिंमें असांजे इमामनि खे तूं न मारियो तूं न मारे असां न रहूं ज़हरा जो थियूं क़ैद न करे असां न रहियूं असांजूं माऊं भेणियूं क़ैद थी वञनि अजरुकुम अल्लाह अल्लाह दरो इमाम खे क़ैद करे ॿाहिरि वठी आया आहिनि मूं ॾिसो इबादत फरमाइनि एतिरी मोहलत ॾे जो मां पंहिंजे पुटनि ऐं धीअनि खां मोकिलाए अचां मूंखे अरिड़हं पुट आहिनि 19 धीअरूं इजाज़त ॾे मां मोकिलाए अचां मुस्लमान बीठा आ कोई ज़ामिन न पियो चवंदा को ज़ामिन ॾे मुसलमान ज़ामिन न पिया हिकिड़ो यहूदी चवण लॻो मां हिन जो ज़ामिन यहूदी चवण लॻो मां हिन जो ज़ामिन आहे तूं त मुसलमान नाहीं तूं ज़ामिन छो थो पए आहे तव्हांजो इमाम लेकिन हिन जहिड़ो हिन शहर में को सचो कोन्हे हिन जहिड़ो को इबादत गुज़ार कोन्हे हिन जहिड़ो को अमानतदार बस एतिरो कुझु बयान कयां शाह साहब के सैयदज़ादे के टाइम जा मौला इनखे सलामत रखे ही बेहतरीन घराणो आहे जिन अहल बैतनि जे ज़िक्र खे जा बजा फैलायो आहे बस इहो कुझु अर्ज़ कयां सैयदनि जा जे शख़्सियतुनि मां 2 शख़्सियतूं अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जिन जा मरण खां पोइ बि ज़ंजीर न लथी उन्हनि में हिकिड़ो मर्द आहे ॿी औरत नाहे 4 साल जे इमाम शाइरनि खे तहरीर कयो आहे रक़म कयो आहे उहो बयान करे बस शाह साहब मां कयो उहे कैदी कहिड़ा आहिनि जिन जा मरण खां पोइ बि ज़ंजीर न लथी दो कैदियां दी बाद मरण दे दो कैदियां दी बाद मरण दे थी कैद दी खत्म मिया